नाज़ी सिंध की राजधानी वारे शहर में वक़्फ़े सां मींहुं पई रहियो आहे, जंहिं करे केतिरा ई रोड पाणी हेठि अची विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे इमदाद सुमरा जी। इमदाद जी बिल्कुल, इन वक्त कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात का बरसात जो पानी जो है वो रोडन रस्तन ते पिण जमा थी वियो आहे। हिन वक्त असां कराची प्रेस क्लब ॿाहिरां पिण मौजूद आहियूं, जिते हिन वक्त बरसात जो पानी जो है वो रोडन ऐं रस्तन ते पिण भेजी चुको है। जॾहिं त कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में लियारी, बल्दिया टाउन, शेरशाह, सदर, गुलशन इकबाल साइट एरिया, औरंगी टाउन, मवाज कोट ऐं ॿियनि इलाक़नि में जो है तेज़ बरसात पई है। बरसात पवण खां पोइ जो है मौसम जो है वह वणंदड़ थी वही है। जॾहिं त हिन वक्त भी जो है कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात जो है वो सिलसिलो जारी है। तेज़ बरसात पवण खां पोइ तकरीबन बिजली जा 100 खां वधीक जेके फीडर जेके उहे पिण ट्रिप थी चुका आहिनि। असांजो कैमरामैन शाहीन अली अवां खे उहे मंज़र ॾेखारे रहियो आहे जेको हिन वक्त कराची प्रेस क्लब ॿाहिरां जेको रोड जेको आहे उहो हिन वक्त उते गोॾे जहिड़ो पाणी पिण बहिजी वियो आहे। गाॾियूं जेकी आहिनि उहे हिन वक्त ट्रैफिक जेका उहा रवांदो आहे। काफ़ी जगहनि ते जेको आहे उहे गाॾियूं जेकी आहिनि उहे बंदि थी वियूं आहिनि। जॾहिं त बल्दियात खाते पारां जेको आहे हिन वक्त बरसात जो पाणी जेको आहे कढण लाइ मुतहरिक थी वई आहे। काफ़ी इलाइक़नि में हिन वक्त वाटर एंड सेवरेज जूं गाॾियूं जेकी आहिनि उहे पिण मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिण पहुचाई वियूं आहिनि। काफ़ी इलाइक़नि में बरसात जो पाणी जेको आहे उहो गोॾे जहिड़ो बीहजी वियो आहे। जॾहिं त हिन वक्त जेको आहे मकानी खाते पारां जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, गुलशन इकबाल, सदर ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे उते गाड़ियों पिण रवानो कई वयूं ऐं पानी कढण लाइ जेको आहे वॾियूं मशीनरियूं जेकी उते पिण पहुचायूं आहिनि। हिन वक्त बरसात जेको आहे उहो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते पारां इहो ॿुधायो पियो वञे त हीअ बरसात जेको आहे 7 तारीख़ ताईं जेको आहे उहा पिण जारी रहंदी। लेकिन हिन महिल बि जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जेका आहे उहो उनजो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध असेंबली जो अॼु जेको इजलास हलंदड़ हुयो, सिंध असेंबली जी बिल्डिंग में जेको आहे उते पाणी गोॾे जहिड़ो बीहजी वियो आहे। उते पाणी कढण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि। जॾहिं त इहो बि ॿुधायो पियो वञे त सिंध असेंबली जेका बिल्डिंग जेका आहे उते बि जेको आहे पाणी जेको आहे उते टिमी रहियो आहे। लेकिन हिन वक्त KMC जो अमलो जेको आहे पिणु उते पहुची चुको आहे। पाणी बरसात जे पाणी खे कढण जो कोशिशूं जेकी उहे तेज़ कयूं वियूं आहिनि। जॾहिं त वज़ीर आला पारां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेकी वज़ीरनि जूं ड्यूटियूं लॻायूं आहिनि, सूबाई वज़ीरनि तौरु MPS जूं, उहे बि जेको आहे हिन वक्त मुतहरिक थी विया आहिनि। शामिल कंदासीं। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात सबब रोड रस्ता पाणी हेठि अची विया। मौसमियात खाते पारां कराची में शाम जो ॿीहर बरसात की अगती कई वई। मौसमियात खाते मौसम ईंदड़ 13 जुलाई खां पोइ कराची शहर में चौमासे जो हिकु ॿियो स्पेल दाख़िल थींदो। बदीन, चटे, हैदराबाद, सिजावल, टंडो मोहम्मद खान, टंडे, अलयार ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात सबब ज़िंदगी जो कारोबार सख़्त मुतासिर थी वियो। कराची जे इलाइक़नि डिफेंस, क्लिफ्टन, लियारी, गुलशन, नाज़िमाबाद, औरंगी टाउन, शेरशाह समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात हलंदड़ आहे। बरसात सबब कराची जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बरसात खां पोइ पाणी रोडनि, रस्तनि, घिटियुनि में बीठी पियो। केतिरा इलाइक़ा 100 खां वधीक बिजली जा फीडर बंदि थी विया। बदीन में तेज़ बरसात खां पोइ पाणी रोड, रस्तनि ऐं घिटियुनि में बीठी वियो। ज़िले इंतज़ामिया पारां के बि क़दम न खंया विया। रहवासियुनि ॿुधायो बरसात खां पोइ पाणी घिटियुनि में बीठी वियो, जंहिं सबब ज़िंदगी जो कारोबार सख़्त मुतासिर थी वियो। मलीर ऐं भरपासे में तेज़ हवाउनि ने बरसात तबाही मचाए छॾी। मली नदी में 2 सॻा भाइर बुरी फौत थी विया। कायदाबाद, मदीना टाउन वेझो मली नदी में 2 सॻा भाइर सलमान कलड़ो ऐं अली जान बुॾी विया। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त नदी में ॿुॾंदड़ 2 भाइरनि मां सलमान कलड़ो खे बचाए वियो, जॾहिं त अली जान जी ॻोल्हा जारी आहे। कढण में 2 धारदार हंधनि ते विझी किरण सबब 2 माण्हू मौत जो घाट बणिजी विया। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त ॻोठ झांझो दल में विझी किरण सबब बाबू पुट खमीसो दिल हयाती विञाए वेठो आहे। होॾां मड़ मोरी भरिसां विझी किरण सबब 28 वरीह जो ख़ुदा बख़्श मला फौत थी वियो।